नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुं सिलसिलो जारी है। वक्त के सीतारोड में खबर ॾींदा हलूं त इरिगेशन अमले पारां सुप्रीम कोर्ट के हुकुम ते पेचरड कैनाल मथां अॾेल ओॾावतन के ढाहण वारो अमल शुरू थी वियो आहे। इन हवाले से अधिक तफ़सील ॿुधाए रहियो सीतारोड में अवामी न्यूज़ रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजे रिपोर्ट में। जी जी तो बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जॾहिं त मुतासिर माण्हुनि दाहूं रड़ियूं कंदा रहिया हिननि चयो त हुकूमत असांखे बेघर पई करे, असां पंहिंजा मासूम ॿारड़ा वठी काॾे वञूं, सिंध हुकूमत असांखे घर ॾी पोइ असांजा घर ड्राए। जॾहिं त ॿिए तरफ़ एरीगेशन जे अमले सां राब्तो थियण ते हिननि वधीक ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम मुताबिक़ कार्रवाई कयूं पिया। पहिरियों फेज़ ऐं ॿिए फेज़ में कमर्शियल प्लाट ड्राथा हुयासीं। अॼु टियों फेज़ आहे जंहिं करे पीचर्ड कैनाल खे हिकु पासे खां 20 फुटनि जे मुफ़ासिले ताईं ख़ाली कयो पियो वञे। हीउ सिलसिलो अञा 3 ॾींहं जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।